बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अस्रा सुभान अल्लाह बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा ثم أذهب حبيبه إلى السماء وأذهبه فوق السدرة المنتهى सुभान अल्लाह والصلاة والسلام على أشرف الرسل والخلق والأنبياء محمد المصطفى सुभान अल्लाह وعلى آله المرتضى وأصحابه المجتبى أولي الكرم والصدق والصفاء أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى وقال الله تبارك وتعالى إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بآواز بلند اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज 22 रजब शरीफ 24 फरवरी 2022 ॾींहुं ख़मीस जो अचण वारी रात जुमे जी ॻोठ खपड़ खान सोलंकीअ जे अंदरि असांजे दोस्तनि पंहिंजे जीजल अमड़ जे मग़फ़िरत जे नियत सां पंहिंजे जीजल अमड़ जे ईसाले सवाब जे नियत सां पंहिंजे जीजल अमड़ जे दर्जात जे बुलंदीअ जे नियत सां पंहिंजे अमड़ जे 40 जे मौक़े ते अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम ऐं मदीने जे ताजदार जे दुरूद जी महफ़िल सजाई आहे। सुभान अल्लाह। उहा अल्लाह जी बानी बेख़ुश नसीब जंहिंजे वञण खां पोयां अल्लाह जे सुहिणे क़ुरान ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जो सवाब उनखे मुंहिंजो करीम रब नसीब थो करे। सुभान। ऐं उहे बचड़ा बिना खुश नसीब मोहतरम मोहम्मद मुरीद फौजी बशीर अहमद माशाअल्लाह हिन इलाइक़े में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त फौजी बिरादरी जिते बि रिटायर आहिनि सभु पंहिंजे दोस्त जे प्रोग्रामनि में अचनि था पिया। मां ॾिसां सुभान अल्लाह, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। फौजी बशीर अहमद, दरिया खान सोलंकी, गुलाम फरीद सोलंकी ऐं मोहतरम अब्दुल जब्बार, ये 5 नसीब आहिनि खुश नसीब जन पंहिंजे जीजल अमड़ जे बख्शिश जे नियत सां अॼु दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई। सुभान अल्लाह। छो त मुंहिंजे महबूब इमामुल अंबिया ताजदार मदीना सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में जॾहिं सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्बे ऐं अमड़ जा हक़ औलाद जे मथां फ़क़त दुनिया में हुजण ताईं आहिनि या अबो अमा दुनिया छॾे थो वञे पोइ बि औलाद जे मथां के हक़ आहिनि? त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेके हुकूक ॾसिया उन्हनि मां मुख़्तसिर बयान कजनि था। पहिरियों हक़ औलाद जे मथां अबे ऐं अम्मा जो जेके दुनिया छॾे विया त अबे अम्मा जे दफ़न ऐं कफ़न जो जल्द खां जल्द बंदोबस्त कनि। इहो पहिरियों हक़ औलाद जे मथां माउ पीउ जो। नंबर 2, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त अबे अम्मा जे वञण खां पोइ उन्हनि जा कयल जेके वाइदा हुजनि उन्हनि खे उन जे औलाद लाइ ज़रूरियात पूरी कयो वञे। अगरि पंहिंजे अबे अम्मा जे कयल वाइदनि खे या उन्हनि जे लेन देन खे जेका अध में रहियल आहे उहा पूरी कंदा त अल्लाह उन्हनि जे मथां बि राज़ी थींदो ऐं उन जे वञण वारे वालिदैन जे मथां बि पार लही वेंदो। 3 नंबर ते उहे पंहिंजे अबे ऐं अम्मा जा जेके अज़ीज़ ऐं क़रीब रिश्तेदार या बाबे जा दोस्त या अमड़ जूं सहेलियूं उन्हनि सां सिले रहमी अख्तियार कयो वञे। सुहिणो वर्ताव उन्हनि सां कयो वञे, सुठो रवैयो उन्हनि सां रखियो वञे, दुख सुख में उन्हनि सां बराबर जो शरीक थिजे। 4 नंबर ते मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त हिकु औलाद जे मथां अबे अम्मा जो हक़ आहे त पंहिंजे अबे अम्मा जे वञण खां पोइ उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत घुरंदा रहनि, दुआए मग़फ़िरत घुरंदा रहनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में ये त इज्तिमाई दुआ आहे पर इनफरादी दुआ जो आसान में आसान तरीक़ो आहे
नमाज नमाज पढ़ण वारा तोखे अंदाज़ो न हूंदो आहे त तू जेका नमाज तो पढ़ी फ़क़त तुंहिंजी नमाज अदा थी थिए या तुंहिंजो कर्ज़ बि खोड़ सारो लही थो वञे। नमाज पढ़ण सां तुंहिंजी नमाज अदा थी वई, मगर जॾहिं नमाज खां फारिग थियण जे लाइ क़ाइदे में वेहंदो आहे, अतहियात पढ़ी दुरूद पढ़ी दुआ घुरंदो आहीं, रब्बि जअलनी मुक़ीमस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। सुभान अल्लाह। हर नमाज़ी दुआ घुरंदो आहे। तव्हां चवंदो असां पढ़ियल न आहियूं, असांजी दुआ कीअं? जी मुंहिंजा दोस्त, जॾहिं तव्हां चवंदा हो न त पुठियां हिन इमाम जेकी कुझु पढ़ंदो आहे उहो तव्हांजो बि लिखियो वेंदो आहे। इन करे नमाज जी पाबंदी करण सां अबे अम्मा जो हक़ भी अदा थी वेंदो, बल्कि हुजूर जे सॼी उम्मत जो हक़ भी अदा थी वेंदो। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अगर चाहियो था त अल्लाह जे दरबार में जल्द खां जल्द मुंहिंजी दुआ क़बूल थिए त पहिरीं ॿियनि जे लाइ दुआ घुरो, पोइ पंहिंजे लाइ घुरो त रब तव्हांजी दुआ क़बूल करे। त नमाज़ जे अंदरि सलाम खां पहिरीं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सॼी उम्मत जे लाइ दुआ बि शामिल आहे। रब्बना इग़फिर ली, मौला मूंखे मुआफ़ कर, वलिवालिदैया, मौला मुझे अबे अम्मा खे भी मुआफ़ कर, वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ओ मुझे अल्लाह साईं जेके क़यामत ताईं अचण वारा ईमान वारा हन उन्हनि सभिनी खे भी मुआफ़ करे छॾिजां। क़ुरान चवे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, नेकीअ जो बदलो नेकी आहे। तो पंहिंजे खां पोयनि जे लाइ त दुआ घुरी, पर जेके क़यामत ताईं अचण वारा हन जॾहिं न तूं उन्हनि जे लाइ दुआ थो घुरी त तूं यकीन सम्झ मुंहिंजो रब उन्हनि खे बि तौफीक दीदो त अचण वारा बि तुंहिंजे बख़्शिश लाइ दुआ घुरी छॾींदा इंशाअल्लाह। कमंद काहींदे त कमंद खणंदे, सारियूं काहींदे त सारियूं खणंदे, सुहिणो पोखींदे त सुहिणो खणंदे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिन 40 जे मौक़े ते मौज़ू ॾिना विया आहिनि ॿ। अञा मां तकरीर शुरू न कई आहे, अञा तव्हांखे ॿी ॻाल्हि पियो ॿुधायां। घणे टाइम खां पोइ ख़बर कान सोलंगी में आया आहियूं, थकिजी त न पवंदा न दोस्तो। मौज़ू ॾिना विया आहिनि ॿ, 40 ऐं मेराज मुस्तफ़ा। मुंहिंजी दिलि थी चवे, अगारो हिकु दोस्त फोन करे चयो त साईं मुंहिंजो नालड़ो भले न खणिजो, महिरबानी कजो, पर हिकिड़ो मौज़ू ज़रूर खोलजो। ख़बर अथव कहिड़ो? अॼु 22 रजब, अॼु 22 ॻाल्हायो वरी चओ 22 रजब। इमाम जाफर सादिक साईं जे नाले सां अॼु कूड़ा विरहाया वेंदा आहिनि। कंहिंखे ख़बर आहे विरहाया वेंदा आहिनि? थोड़नि खे ख़बर आहे, छो त विरहाइजनि था राति जो, सुबुह वारनि खे ख़बर किथां पवे। दिलि चवे थी त थोड़ो तव्हांखे इमाम जाफर सादिक लाइ ॿुधायां त केरु। सुभान अल्लाह। इमाम जाफर सादिक केरु? ॿुधंदो दिलि ठरी पवंदी त इमाम जाफर सादिक सुहिणो केरु? उहो इमाम जाफर सादिक जेको अहल बैत में 6 इमाम, काऊ इमाम ॻाल्हायो, काऊ इमाम 6 इमाम, लेकिन संदन जी अज़मत दौरे जदीद में त साइंसदाननि में सब खां वॾो साइंसदान इमाम जाफर सादिक आहे। पर चूंकि माहौल बहराड़ीअ जो आहे, इन करे मां उन पासे नथो वञा। मां संदन जी जेका रूहानी ख़िदमत, दीनी ख़िदमत ऐं अल्लाह जा ॾिनल जेके उन्हनि जे मथां अहसान आहिनि, मां उनखे मुख़्तसिर अर्ज़ कयां त इमाम जाफर सादिक उहो जवान आहे। असां अहले सुन्नत देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, केर भी हुजे, जेको अहले सुन्नत आहे उन जो कंहिंजे फ़िक़े खे फॉलो कंदो आहे। चो इमाम आज़म अबू ॾाढा, चो इमाम आज़म अबू हनीफा।
इमाम आज़म अबू हनीफा फरमाए थो त जेकॾहिं मूंखे आख़िरी ज़िंदगीअ जा 2 साल घणा साल ॿिया त केतिरा ई मुहद्दिस मां कहिड़नि जो ज़िक्र कयां पर मां पंहिंजे जंहिं फ़िक़ह ते आहियां हनफ़ी फ़िक़ह ते वापसि उन हिकिड़े जो ज़िक्र कयां त तुंहिंजे मुंहिंजे इमाम चयो इमाम आज़म अबू हनीफा अगर मूंखे आख़िरी 2 साल सुणे इमाम जाफ़र सादिक जी जेकॾहिं सोबत नसीब न थिए हा इमाम आज़म अबू हनीफा जा लफ़्ज़ त मां हलाक थी वञा उहो इमाम आज़म अबू हनीफा जंहिं 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ी सुभान अल्लाह जंहिं 40 साल फजर जे इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ी आहे तफ़सील तमाम वॾो आहे मां तफ़सील में न वञी सिर्फ़ शख़्सियत इमाम जाफ़र सादिक जे मुतालिक़ तव्हांखे ॿुधाइण चाहियां इमाम जाफ़र सादिक खे हनफी शाफ़ई हम्बली जेके भी आहिनि उहे सभई त मञण वारा आहिनि पर जीअं के अहले तशय्या हम्बली खे न मञींदो आहे शाफ़ई खे न मञींदो आहे हनफी खे न मञींदो आहे त अहले तशय्या भी इमाम जाफ़र सादिक खे मञण वारा यानी इमाम जाफ़र सादिक हुआ जंहिंजे लाइ कंहिंखे बि कोई एतराज़ नाहे चओ जंहिंजे लाइ कंहिंखे बि कोई एतराज़ नाहे हिकिड़ी भला संदन जी करामत चवां छा चवां हिकिड़ी बयान कयां संदन जे दरबार में हिकिड़ो पाड़ेसी आयो अर्ज़ कई त ऐं सोना इमाम जाफ़र सादिक जगह पंहिंजी विकिरो करणु थो चाहियां तव्हां जे पाड़े में तव्हां वठो त पहिरीं तव्हांखे ॾियां जीअं दुनिया जो दस्तूर आहे इमाम जाफ़र सादिक फरमायो त जगह घणे में ॾींदे उन चयोसि तव्हां सां कहिड़ो लेखो आहे जेका क़ीमत तव्हां मुंहिंजे जगह जी मुक़ररु कयो उहा क़बूल आहे पाण फरमायो असांजी दिलि थी चवे त तोखे हिन जगह जे एवज़ जन्नत जो महल ॾेई छॾियो छा फरमायो तोखे हिन जगह जे एवज़ जन्नत जो महल ॾेई छॾियो अचण वारो मोहब्बत वारो हुयो उनखे ख़बर आहे त जेको मूंसां ॻाल्हाए थो मुंहिंजे मुस्तफ़ा जो बचो उनखे ख़बर ई त इमाम जाफ़र सादिक केरु आहे उनखे अज़मत इमाम जाफ़र सादिक मालूम हुयो चवे थो मुंहिंजा साईं चवे थो मुंहिंजा साईं सौदो क़बूल आहे सौदो क़बूल आहे पाण फरमायूं ठीकु आहे अर्ज़ थो करे कि बिना सौदो त क़बूल आहे पर अल्लाह क़ुरान में जो हुकुम कयो आहे वला यअब कातिबुन अन यक्तुब कमा अल्लमहु अल्लाह जेका देती लेती कयो त लिखी पढ़ी कयो महिरबानी करे अखर लिखी ॾियो महिरबानी करे अखर लिखी ॾियो सौदो क़बूल आहे इमाम जाफ़र सादिक सही फरमाए को मसलो कोन्हे पाण उनखे पंहिंजे हथनि सां लिखी था ॾियनि त हिन खां असां दुनिया जी जगह वठी करे ऐं हिनखे असां जन्नत में महल ॾेई छॾियो तवज्जो कजां मुंहिंजा दोस्त फ़क़ीरनि खां उहे ॻाल्हियूं ॿुधजे थो न ॿुधियूं हुजनि जंहिंमें दिलि खे क़ल्ब खे आराम ऐं सुकून मिले इमाम जाफ़र सादिक साईं सौदो तय थियो कुछ ॾींहंनि खां बाद हुज्जाज़ किराम वञनि पिया हज ते इमाम जाफ़र सादिक से हलिया विया हज ते जॾहिं ख़ैर सां हज तां वापसि आया त उन अल्लाह जे बाने जो दुनिया खां वञणु थी चुको हुयो जेको पोयर हुयो ख़बर अथव त पोयां केतिरा वाइदे जा पका हूंदा आहिनि पाण में सोचियो हाणे बाबू त हुयो अजीब माण्हू इमाम जाफ़र सादिक साईं खे लिखी ॾेई छॾी ऐं जॻह हाणे अचो त जॻह पंहिंजी फेरऊं जन्नत वारो घर ईअं जेकॾहिं वाट वींदे मिले हा त पोइ सभु को जन्नत वठे हा थोरो सख़्त मिज़ाज जा हुया थोरो सख़्त मिज़ाज जा हुया वधीक न चवंदुसि छो त मां सॼण साईं जो फ़क़ीर आहियां मतां चओ त इहो अॼु इहो पुराणो सिलसिलो शुरू आहे इमाम जाफ़र सादिक साईं आया उहे ख़बर आया साईं असां ॿुधो आहे त असांजे बाबा सां तव्हां सौदो करे विया हुया पाण फरमायो हा
सही सोदो काथे आहे हालांकि उन अल्लाह जे बाने पंहिंजे पोइ रखे मरण महल चयो त मां दुनिया छॾां थो पियो हे जेका पर्ची आहे ये मुंहिंजे कफन में विझो त मां इहा लिखत पाण सां गॾु खणी सुभान अल्लाह इहा लिखत मां पाण सां गॾु मज़बूत दलील तव्हांखे ॾींदो जो तव्हांजे इलाइक़े जो कोई मौलवी इनकार करे न सघंदो इंशाअल्लाह सुभान अल्लाह मुझे कफन में विझी छॾिजो मां इहा पर्ची पाण सां गॾु खणी वेंदुमि उन मरहूम जो दुनिया खे छॾण थियो उन पर्चीअ खे बि उन में विझी छॾियो मरहूम दुनिया छॾे वियो हुननि ॾिठो हाणे असां वटि त पर्ची आहे कोन इमाम जाफर सादिक साईं आया उन्हनि खे चयोसीं हाणे असां ॿुधो आहे त बाबा ई तव्हां सौदो कयो पाण फरमायो हा चयोसीं हाणे ईअं कीअं थींदो असांखे कहिड़ी ख़बर त असांजी जॻह त बाबा तव्हांखे ॾिनी पर तव्हां बाबा खे छा ॾिनो पाण फरमायो हे लिखत तव्हांजे बाबा जी असां उनखे ॾिनी आहे ऐं तव्हांजे बाबा वटि मौजूदु आहे हुननि चयोसीं बाबा त दुनिया छॾे वियो असांखे कीअं ख़बर पवे त वाकई असांजे बाबा पंहिंजे ख़ुशीअ सां इहो सौदो कयो हो इमाम जाफर सादिक फरमाए बच्चा तव्हांजे पीउ ख़ुशीअ सां सौदो कयो चयोसीं असांखे कीअं ख़बर पए जीअं असां नौजवान थोरा ज़िदड़ी तबियत जा हूंदा आहियूं थोरा ज़िदड़ी घणा जॾहिं टियों दफ़ो चयूं त आले रसूल जलाल में अची वियो पाण फरमायो जे तव्हांखे यकीन नाहे त पोइ तव्हां जाफर सादिक खां छो था पुछो वञो वञी पंहिंजे पीउ खां पुछो न छा फरमायो वञो वञी पंहिंजे पीउ खां पुछी अचो न त उहो तव्हांखे ॿुधाए त सौदो कयो अथई या न कयो अथई हुननि चयो बादशाह इहे कीअं थींदो बाबो त गुज़ारे वियो उनखे त कब्र में दफ़न करे छॾियो अथऊं पाण फरमायो हर सौदे जा गवाह हूंदा आहिनि उन सौदे जो बि को गवाह आहे तव्हां वञो अज़ीज़ान मन जीअं उहे पंहिंजे बाबा जे मज़ार ते अचनि ॾिसनि त उहा पर्ची जेका पंहिंजे हथनि सां अबे जे कफन में अंदरि रखी हुयनि अल्लाह जे कुदरत सां उहा पर्ची क़ब्र जे मथां पई आहे ऐं उन ते ॿई मुआहिदा लिखिया पिया आहिनि ॾियण वारे जो मुआहिदो बि लिखियो पियो आहे त वठण वारे जो मुआहिदो बि लिखियो पियो सुभान अल्लाह उहो इमाम जाफर सादिक सुभान अल्लाह तव्हां सां वाइदो कयो त तव्हांखे दलील ठोस ॾियां त क़ब्र में पर्ची बि विझबी आहे छा हा विझबी आहे असां अहले सुन्नत जो ईमान आहे त विझबी आहे पुछो त कीअं त ॿुधायांव हज़रत अमीरुल मुमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु संदन जे बचड़े हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां बचपन जी दोस्ती हुई जे सोने अबू बकर सिद्दीक जी मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु ई हज़रत उमर बिन खत्ताब जी बचड़े जी मुझे इमाम हुसैन सा पाड़े जे लिहाज का सोनी सलाम दुआ हुई मोहब्बत हुई अकीदत हुई नंढड़ा ज़ाहिरी हुई हज़रत उमर जे पुत्र हज़रत इमाम हुसैन साईं के चयो अज तक ड्रोड़ पुजायो छा कयो ड्रोड़ पुजायो इमाम हुसैन साईं ठीक है जने थोड़ो डुकिया हज़रत उमर साईं जो पुत्र ड्रोड़ में थोड़ो अगते थियो त इमाम हुसैन साईं हथ विझी पाण फरमायोस त असां जे बाबा जे गुलाम जो पुत्र थी करे ऐं असां को अग में निकरण जी कोशिश तो करी असां जे बाबा जे गुलाम जो पुत्र थी करे असां को निकरण जी कोशिश तो करी नौजवान नंढड़ी उमरा दुख तो थे मोटी आयो हज़रत उमर बिन खत्ताब पूछे तो बचड़ा अज तुझे चेहरे ते ये दुख जा आसार हकीकत करे तो बुधाए हज़रत अमीर उमर फरमाइंदा देर न कर ई पनो भी खण ये पेन भी खण पंज दिल पर हुसैन के चओ त लिखी दे त मां तुझे बाबा जे गुलाम जो पुत्र आहियां जो तो मुझे सुने अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु के खबरात हुसैन ओवा जेके मुझे मुस्तफा पांजे कुलन जी सवारी करे हले सुभान अल्लाह हज़रत अमीर उमर जो बचड़ो लिखराए थो अचे हज़रत अमीर उमर वसीयत थो करे ऐं जॾहिं दुनिया छॾा त इहा पर्ची मां उमर जे कफन में विझी छॾिजो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हि मामूली न आहे टाइम शायदि शौरी अॻिते वधंदो त मुंहिंजो टाइम उहो ई हूंदो आहे पर लॻल तव्हांखे डर मूंखे पर कीअं कमु ठहंदो मां कुंडनि ते बि ॻाल्हाइणु चाहियां 22 रज
हजरत इमाम जाफर सादिक साईं जो विसाल या पैदाश नाश गौर सां तवज्जो करे ॿुधो जुमलो अहम थो दसियां छो त अक्सर दोस्तन खे ख़बर ई कोन्हे न त हे कूड़ा छो था थियनि छाजे करे था थियनि 22 रजब हजरत इमाम जाफर सादिक साईं जो दुनिया मां छॾण जो ॾिहाड़ो ॻाल्हायो ॾिहाड़ो नाहे कंहिंजो ॾिहाड़ो हज़रत अमीर मुहम्मद रज़ी अल्लाह तआला अन्हु जे छॾण जो दुनिया खे ॾिहाड़ो अॼु आहे 22 रजब हाणे थोरो इन कूडनि ते जे चओ त वज़ाहत कयां जे चओ त न कयां जीअं तव्हांजी मर्ज़ी असुल में कूड़ा छो थिया एक गरीब औरत हुई इंतहाई गरीब हुई हजरत इमाम जाफर सादिक साईं वटाई ऐं मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ो मुझे ला दुआ फरमायो असा जो हाल ॾाढो गरीबी आ रोज़ी ॾाढी तंग आ रोज़ीअ में कुशादगी अचे पाण फरमायो ऐं अल्लाह जी बानी अल्लाह जे राह में को खैर कर अल्लाह ताला खैर करण जे सदके में मुसीबतुन खे टारींदो आ उन अल्लाह जे बानी खां जेको कुछ खुदा हुन खे तौफीक ॾिनी वो हलवे जे सूरत में हो सीरे जे सूरत में हो XYZ जंहिं भी सूरत में हो उन जो वो खैर कयो उन वक्त था वही तो असा जा ई मुजा चीनी काशी का कोन हुई था होया ठिकर जा उन वक्त था छा जा होया ठिकर जा उन अल्लाह जे बानी उन ठिकरन जे थाव में वो जेको कुछ पचायो खड़ी अल्लाह जे मखलूक में जो वड्यो अल्लाह जे ज़ात महबूब मुस्तफा जे बचड़े जी दुआ कबूल कई उन जे दुखन जा ॾींहं खत्म थी विया खुशहाली अचण शुरू थी वई जी जो खुशहाली आई एडी खुशहाली आई जो इलाके में मशहूर थी वई त फलाणी इमाम जाफर सादिक साईं जे चवण ते इन ठिकर जे कूटन में खैर विझी कयो आ रब उन जो बेड़ो पार करे छॾियो आ उन ॾींहं खां वठी मशहूर थी विया त इमाम जाफर सादिक साईं ही रस ॾिनो हो ओहो नस कयो त अल्लाह तव्हांजी मुश्किल आसान करे छॾी यही जेन्युइन पोजीशन लेकिन 22 रजब में कन्वर्ट कीअं थी वह जेनन पोजीशन 22 रजब में वरी कीअं आई जॾहिं त हुन जे लाइ कोई ॾींहुं मखसूस न हुयो त मां सादड़ लफ़्ज़न में तव्हांखे सम्झायां जॾहिं 22 रजब ते हज़रत अमीर असां अहले सुन्नत जो अकीदो क्लियर आ त असां हज़रत अमीर मुआविया के हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु ही सलीदा आहियूं बेशक कोई शक ना है मां तारीख का बखूबी वाकिफ आहियां छो तुर्की मदरसे जो पढ़ियल मौलाना न आहियां तारीख जी मालूमात आहे कोई शक ना है हज़रत अली मुर्तज़ा ऐं सुणे हज़रत अमीर मुआविया जे दरमियान में खोड़ सारी कशीदगी थी खोड़ सारा मामलात थिया लेकिन मां तव्हां खां सवाल तो पूछां त अब्बे जो वारिस सब खां वधीक उन जो पगदार पुट थी सके तो या को जवाब दियो न मुसलमान हो सुन्नी जवाब दियो जेको भी आए ते बैठल मुझे मुसलमान भा जवाब दे एकड़ो ही जवाब आ त पी जो वारिस पगदार पुट हुंदो आ जने मुझे सुने इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज़रत अमीर मुआविया सा सुलह कयो सब गालियूं छॾियूं जॾहिं सोने इमाम हसन छॾियूं त असां बि छॾे ॻाल्हि सिधी सही उन जो ॿियो भाउ हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु यजीद पलीत लईन जे मथा क़यामत ताईं अल्लाह जे लानत जो फटकार रहंदो इंशाअल्लाह तआला उन सां मुझे दिल पर हुसैन सुलह न कयो असां अहले सुन्नत जो क़यामत ताईं उन सां सुलह नथो थी सघे त मुझा दोस्त 22 रजब ते हज़रत अमीर मुआविया जो दुनिया के छॾियो त जेके दोस्त हज़रत अमीर मुआविया जे वञण ते खुश थिया उन वक्त उहे ताकतवर न हुया
उन वक्त हुए ताकतवर न हुया खुशी या गमी लिखण जी कोन होंदी आ उन्हनि खुशी मल्हाई हज़रत अमीर मुआविया जे वञण जी पोइ उन्हनि छा कयो जो राति जे पोएं हिस्से में ऊंदाही में चुप चुपात में कमरनि में वेही करे हिक ॿिए खे विरहाइण कयो शुरू कयूं कमरनि में वेही करे हिक ॿिए खे ॾियण शुरू कयूं ॿाहिरि न कढो मतां ख़बर पइजी वञे ऐं मामिलो गड़बड़ थी वञे अॼु जेको तरीक़ो हले थो पियो वरी इन बुनियाद ते हले पर न हज़रत इमाम जाफर सादिक साईं जे नियत सां कूंडा करण या खैर करण कोई ऐब कोने असां अहले सुन्नत वट कोई ॾोह कोने उन जे दर्जात जे बुलंदीअ जे नियत सां या इन सुहिणी नियत सां त हज़रत इमाम जाफर सादिक साईं हिक औरत खे ॾस ॾिनो हो त तूं अल्लाह जे राह में खैर कर रब्बुल आलमीन तुंहिंजूं मुश्किलातूं आसान करे छॾींदो इन नियत सां त सुहिणे इमाम जाफर सादिक ही दस ॾिनो हो ऐं अल्लाह जे राह में उन दस जे बुनियाद ते खैर थो कयां मुंहिंजो रब मुश्किलात आसान कंदो असां अहले सुन्नत वटि इनखे कोई ॾोह सम्झो नथो वञे बल्कि करण जी इजाज़त आहे मुंहिंजे ख़्याल में गुंजाइश बाक़ी कान रही गुंजाइश बाक़ी कोन रही हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे लिकी कूंडा कयो तॾहिं बि तव्हांजो मामिलो आहे जे ज़ाहिर ज़हूर कयो तॾहिं बि तव्हांजो मामिलो आहे मां इन मौज़ूअ खे क्लोज़ कंदे हाणे मोटां थो कुझु मिंटनि जे लाइ 40 जे मथां छाजे मथां ॻाल्हायो 40 मां सम्झी तव्हां कीअं ॻाल्हाईंदा कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो ये सारी दुनिया उन जी ये सारी दुनिया उन जी रहमान मुहम्मद जो ये सारी दुनिया उन जी ये सारी दुनिया उन जी रहमान मुहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो सुभान अल्लाह छॾे मुल्क पंहिंजो जेके छॾे देश पंहिंजो जेके था मुल्क मदीने वञनि छॾे देश पंहिंजो जेके छॾे देश पंहिंजो जेके था मुल्क मदीने वञनि परेशान न थींदो आ मेहमान मुहम्मद जो परेशान न थींदो आ मेहमान मुहम्मद जो ये सारी दुनिया सारी ये सारी दुनिया सारी रहमान मुहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मुहम्मद जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह 40 ते थोड़ो ॻाल्हायां असां अहले सुन्नत 40 खे पंहिंजे लाइ ज़रूरी छो समझंदा असां अहले सुन्नत 40 में पंहिंजे मैयत जो छोटकारो छो समझंदा अल्लाह जे क़ुरान जे दलील ॾियण खां पहिरीं हिक उहा ॻाल्हि कयां जेका ॿुधण सां तुंहिंजो दिमाग़ कुझु खुली पवे जो तव्हांखे ख़बर आहे त सजण साईं जो फ़क़ीर पट में सरेआम रहण वारो आहे हिकिड़े स्कूल जो उस्तादड़ो आहे लिखण छुपण वारो नाहे ॻाल्हि हथ ठोकी कान पुॼंदी आहे ॻाल्हि उहा कबी जेका सिंधीअ में चइबो आहे त फर्श ते बि हुजे त मथे बि हुजे सुभान अल्लाह असां अहले सुन्नत
चालिए के इन करे अहमियत दीदा हो, चालिए के छोटकारे जो जरियो इन करे समझंदा हो, जो असा अहले सुन्नत हजरत अमीर उमर सा प्यार कंदा हो। सुभान अल्लाह। कैसा प्यार कंदा नालो ही को थोड़ी वो सुन्नी दुखी थी अमीर उमर सुन्नी त जब ॿुधण सां नालो वठंदो न मुझे महबूब मुस्तफा जे हिक हिक सहाबी जो नाले वठण सां दिल ठरी पवंदी आहे। वाग मदीने सोनो अली असांजे सीने जो सिंगार आहे, असांजे गले जो सिंगार आहे। त अबू बकर उमर उस्मान सां भी असांजे दिल जो प्यार आहे। सुभान अल्लाह। इहो असांजे अहले सुन्नत जो अकीदो आहे। हजरत अमीर उमर अञा उमर बिन ख़त्ताब हजरत बि न थियो आहे, अमीर बि न थियो आहे, फारूक आज़म बि न बणियो आहे। अञा उमर बिन ख़त्ताब हथ में तलवार आहे, जवानिया 22 साल उम्र आहे, जवानीअ जो जोश आहे, मुस्लमाननि खे ॻोल्हे रहियो आहे। मके जे गलिन में तलवार खणी घुमी रहियो आहे, काथे था मिलन मुस्लमान, तादाद वधंदो थो वञे, उन्हनि जी दिलि सिसी धड़कां धार कयां, हथ में तलवार खणी घुमंदो थो वधे, मके जे गलिन में पहुतो आहे। तफ़सील पोयां नथो वञां मां त उन जे भेण जो क़ुरान कीअं ॿुधई, इहो उलमा खां ॿुधी आयो। मां फ़क़त 40 जे मौज़ूअ ते ॻाल्हाइण थो चाहियां। उमर बिन ख़त्ताब जॾहिं मके पाक में पहुतो, पंहिंजे दोस्तनि साथियुनि खां पुछई, ॿियो ख़बर मुस्लमान केतिरा थी विया आहिनि? सभिनी दसियो त 39 मुस्लमान थी विया आहिनि। सुन्नी अंग याद कर सुभान अल्लाह। जे सुन्नी आहीं त 40 जो मुंहिंजा दोस्त ऐलान घणा मुस्लमान थी विया, 39 मुस्लमान थी विया। उमर बिन ख़त्ताब नारो हई चयो, तलवार खे हीअं हिलाए चयो, बस जेके थी विया उहे थी विया, 39 थी विया, 40 हो थियण कोन ॾींदुसि। सुभान अल्लाह। चाची 40 हो थियण ॻाल्हाए सुनी, चाची 40 हो थियण कोन ॾींदुसि। वमकरू वमकरल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। मुझे बेनियाज़ रब फरमायो, तव्हां ज़मीन ते थोर थींदा हो, अल्लाह पंहिंजी रिथर थींदो आहे। तव्हां पंहिंजूं रिथूं कंदा हो, अल्लाह पंहिंजूं रिथूं कंदो आहे। कामयाब उहा रिथ थींदी आहे जेका तव्हांजी कान हूंदी आहे, जेका रिथ परवरदिगार जी हूंदी आहे। अमीर उमर ऐलान तो करे, बल्कि उमर बिन ख़त्ताब ऐलान तो करे, 39 मुस्लमान थी विया, 40 हो थियण कोन ॾींदुसि। फर्श ते ऐलान तो करे, 40 हो थियण कोन ॾींदुसि। होॾा उमर बिन ख़त्ताब रस्ते में ऐलान तो करे, 40 हो थियण कोन ॾींदुसि। होॾा मुंहिंजो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुंहिंजे करीम रब जे अता सां, पंहिंजे इल्म ग़ैब सां, सीने वारे नूर सां, मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजे ज़ाती नूर सां ॾिसी रहियो, महसूस करे रहियो आहे। अॼु उमर ऐलान करे रहियो आहे, 39 मुस्लमान थी विया, 40 हो थियण कोन ॾींदुसि। अर्श ते निहारे चवे थो, मौला जेको 40 हो नथो थियण ॾे, इन खे 40 हो बना। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत अमीर उमर मुझे मुस्तफ़ा करीम जो रुगी मुरीद नाहे, पर मुराद भी आहे। रुगी मुरीद नाहे, उमर बिन ख़त्ताब मुझे करीम मुस्तफ़ा जो मुरीद भी आहे त मुराद भी आहे। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात रब खां दुआ घुरी, मौला इहो मूंखे ॾे। घुरी वरितई पंहिंजे रब को, मौला मूंखे ॾे। इहे कीअं थो थी सघे? उन मदीने जे ताजदार जे दुआ खे रब रद करे। अरे मदीने वारो महबूब त उहो आहे जे मुंहिंजो आका रुगी नमाज़ में बीही करे, अर्श ते निहारे चवे भी कुछ न, रुगी दिल में इरादो करे, मौला मूंखे काबो बदले दे। रब उते ई काबो बदले ॾेई छॾे। सुभान
ये कीअं थो थी सके जे महबूब जे इरादे सां अल्लाह काबो ई बदिले ॾेई छॾे उन मुस्तफ़ा जे दुआ खे मुंहिंजो रब रद कीअं करे थो सघे। सुभान अल्लाह। इहो ई सबब आहे जो तूं गलो खोले थो हली मन मुसलमान। इहो ई सबब आहे जो अॼुकल्ह तूं लिड़ ते टोपी रखी थो हली। इहो ई सबब आहे जो छाती खोले थो हली गुनाहनि खे बि कोन थो ॾिसी ऐबन खे बि कोन थो ॾिसी। घणो जेकॾहिं को टिड़ टिड़ थो करे चमी थो गुनाहगार आहियां ज़रूर पर हिकिड़ी उमेद आहे त लजपाल नबी ॾिठो। सुभान अल्लाह। या तो के यकीन इन करे तू सीनो टेढ़ो करे तो हली जो मुंजी अम्मा आयशा सिद्दीका सुणी फरमाईंदी आ आधी रात जो ॾिसंदी हां मुंहिंजो महबूब मदीने जो मीर रुकूअ में ज़ारो कतार नीर हारींदो आ सजदे में ज़ारो कतार मींहं वांगुरु वसंदो आ पर जॾहिं दुआ घुरंदो आ त हिकिड़ी दुआ घुरंदो ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे गुनहगार उम्मत जी पारत हुजई। सुभान अल्लाह। इहो ई हिकिड़ो मुंहिंजा दोस्त यकीन आहे ख़ुदा जो कसम जंहिंजे सहारे हलूं पिया वरना इबादत तुंहिंजी मुंहिंजी छा आहे शैतान जे इबादत रे थोरो अंदाज़ो त लॻा 6 करोड़ साल घणा साल 6 करोड़ साल इबादत करण वारो तूं असां त जन्नत खां ॿाहिरि वेठा आहियूं ओ जन्नत में रहण वारो मर्ज़ीअ ते अचण वारो मर्ज़ीअ ते मोटण वारो बल्कि जन्नत जे खज़ाने जूं चाबियूं बि रखण वारो 6 करोड़ साल इबादत करण वारो हिकिड़े सेकंड जे ग़लतीअ ते रब चयसि उखरुज निकिरी वञ मुंहिंजे तरफ़ ऐं हमेशह जे लाइ अल्लाह जे ज़ात न रुॻी कढी छॾियसि पर ख़ुदा चयसि क़ाल फखरुज मिनहा फइन्नक रजीम व इन अलैक लअनत इला यौमिद्दीन। रब चयसि तोखे इबादत ते फखर कयो अथई निकिरो मुंहिंजे तरफ़ लानत जो तोक तुंहिंजे ॻिचे में आहे क़यामत ताईं कहलींदो वत रुॻी थोरो तकबुर कई तरतो करे तड़े छॾे जन्नत में हुयो नबी खे न सुञाते जन्नत मां तड़े छॾे तूं असां त जन्नत खां ॿाहिरि आहियूं जे नबीअ खे न सुञाणींदा त जन्नत में कीअं वेंदासीं। सुभान अल्लाह। जेके मौजूद आहिनि उहे नथा सुञाणनि उन्हनि खे कढी थो छॾे त ॿाहिरियों तूं असां त ॿाहिरि आहियूं त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इबादत ते नाज़ नाहे नाज़ आहे कंहिं ते अम्मा आमिना जे लाल जी उन दुआउनि ते। सुभान अल्लाह। उन शफ़ादार नबी जे शफ़ाअत ते नाज़ आ अल्लाह जे महबूब जे मोहब्बत ते नाज़ आ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती मुंहिंजे हबीब दुआ घुरी मौला उमर बिन खत्ताब मुखे दे तलवार हथ में आया सिधो आयो जीअं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा ते निगाह पंदी वैया। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ते निगाह सुभान अल्लाह। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी सब खां मथे मथे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आगे मथे मथे सवेस जगडो गजन भली मैदान अचन प्रिय से भला पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न। सुभान अल्लाह। वक्त महदूद शेरन के महदूद कया उमर बिन खत्ताब जेको चवे पियो त 40 हो मुसलमान थियणो न ॾींदुस उन 40 नंबर ते जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह पईया निगाह मुस्तफ़ा जी पवंदी वईया दिल जी तकदीर रब बदले छॾिया। सुभान अल्लाह।
इहा तेरा मुझो तुझो आका हुआ खुदा जो कसम पत्थरियों अबू जहल जे मुठ में हुजन पत्थरियों के तब उमर त इंसाना पत्थरियों अबू जहल जे मुठ में हुजन मुठ में बंद हुजन बेजान पत्थरियों हन अबू जहल चवे थो जे कदे नबी आही त खुदा मुझे मुठ में चाहे मुझे मुस्तफा फरमायो ओ जाहिलन जा अब्बा ओके मां छा बुधाया त तुझे मुठ में चाहे मुझे त हिकड़े इशारे जी तेरा तुझे मुठ वारी शे पाण बुधाई दे त तुझे सामो केर बीठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अकबर सोने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी निगाह पई उमर बिन खत्ताब जे दिल जी दुनिया रब तब्दील करे छड़ी ओहाई घड़ी ओहाई महल आयो हो त 39 खां पो चवे पियो 40 हो थियण कोन दींदस इन करे तू भी मुसलमान जिद्दत लहो त 40 हो थियण कोन दींदस जिद्दत हटी करे असा जो ईमान त जदे उमर बिन खत्ताब खे अल्लाह जन्नत जे ला कबूल कयो आ त उनके मुसलमानन में 40 नंबर रब अता करे छडियो आ सुभान अल्लाह इन करे सहले सुद 40 के हथों वणन न दीदा हो छो त 40 छोटकारो बनियो तारीख दुनिया जी ॿुधाए रही सुभान अल्लाह टाइम थोरो आ अञा 40 ते ॻाल्हायां को मेरा जो के दफे गाल कयो पक्की मूसा मां कुरान जा दलील ॾियण लाइ तयार वेठो हिन सीने में 30 पारा कुरान जा बयान केतिरो ॿुधी केतिरो ॿुधंदे साईं अर्ज़ा ॿ दफ़ा जलसो असां को मिसी चुका कसर जणी हवा कसर असां जी ग़लती नहीं जोवा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह आने जो बुद्ध लागी तो 40 हो ई तो 40 हो बुद्ध अल्लाह ताला जा बांधना को बोला अध कलाक मेराज पढ़ा वरी 40 हो गया दफे मेराज मुस्तफा पढ़ो जे 40 मेराज पढ़ो मुझा दोस्तों अजीजो भला हिकड़ो दलील बसी हो काफी है यो दलील बाकी हिकड़ो दलील अञा तो के दिया हिकड़ो दलील दिया जो तो बहराड़ी जो माहौल ये बहराड़ी जो मानू माशाअल्लाह हकीक शहर वालो लचकी गप जो किलो केडी मल हेदे नौजवान मां पढ़ियो लिखियो हां पर केडी मल हेदे बहराड़ी जो सादड़ो मानो पी वियो त सीहो सुभान अल्लाह पी वियो त सीहो पो टुटण जो नाए हटण जो नाए खुटण जो नाए सिर वने त वने हलियो छो त इहा मोहब्बत इहा सादगी इहा परवानगी इहो ही सबब जदे न मेराज जी ऑटोमेटिक अची वेंदे न मेराज जी रात थी सुभान अल्लाह मेराज जी रात हुई रहमत जी बरसात हुई घुराइण वारी रब्बुल आलमीन जी ज़ात हुई सैर करण वारी रहमतल लिल आलमीन जी ज़ात हुई सुभान अल्लाह उन जगह ते हली तो के बिहारिया जिते मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिब्रील के फरमायो जिब्रील मथे हल चवे तो मुझा आका हाणे हलंदुस तस चलंदुस मुझा आका हाणे हलंदुस तस चलंदुस अजीज़न मन मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जा दीवानो मुझे करीम मुस्तफा फरमायो ये को न पूछो से छो जलंदे छाजेला जलंदे मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो चमो भला जे नथो हली हलंदे त जलंदे मा हाजत कया जिब्रील भला को कपड़ो अथई त बुधाए त बा कराए छ सुभान अल्लाह सुभान ते खा पे मुस्तफा पूछे जवाब दे ए मुसलमान मुंड खा मेराज खड़ा मुंड खा खड़ा तो समझाया मुंड खा खड़ा तो समझाया कुरान में तो मुझे मुस्तफा जो मेराज रूहानी ना है पर जिस्मानी
अल्लाह जो कुरान पढ़ी खोले खोले तोखे ॿुधायां सॼो कुरान घर में पियो थे वञी खोल मुंहिंजे मुस्तफ़ा जो मेराज रूहानी नाहे बल्कि जिस्मानी आहे छो त अल्लाह ईअं कोन फरमायो त सुब्हानल्लज़ी असरा बिनबिय्यिही या अल्लाह ईअं कोन चए त सुब्हानल्लज़ी असरा बिरसूलिही अल्लाह फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही अजीज़ा ने मन उते भी ही करे तो जो टाइम पूरो कया मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्रील का पूछो जिब्रील हली छो न तो आका हलंदुस त जलंदुस हालांकि अंदाजो लगा सफर सैर शुरू हुआ सैर में साथी जी जरूरत अल्लाह जे जात इंतजामात कया अल्लाह ताला जिब्रील के हुक्म फरमायो ए जिब्रील जी रब्बी जलील मुझे महबूब खे वठिया यहाँ मुझा मौला हुक्म थे की वठी जा जन्नत मां बुराक काहे वज जिब्रील जन्नत में आयो सोची पियो जवाब दियो जने जिब्राइल जन्नत में आयो त हिकड़ो ई बुराक हुयो या घणा हुया गालायो ओ सुन्नी अखियूं खोले घणा हुया सी घणा गालाई दे त समझ में जो मां पहिरीं ॿुधाए चुको आहियां मां उस्ताद आहियां बेसिकली उस्ताद आहियां मुंहिंजे फितरत में इहा तबियत में शामिल आहे अगले खे ॻाल्हि ज़हन में विहारियां मथो मथो गुज़ारे न छॾियां ताजे दिल में गाल विहारण तो चाहिया जन्नत में बुराक हिकड़ो न हुयो बल्कि 70,000 हुया सुभान अल्लाह घणा हुया 70 अल्लाह जैसा जिब्रील के फरमायो बुराक काहे जिब्रील जी मुझा करीम रब जिब्रील जन्नत में आयो बुराक 70,000 होया हिक खां हिक हुया सुह में हिक खां हिक सेहत में हिक खां हिक चौबंद हिक खां हिक लेकिन जिब्रील सभिनी 69,999 चंगन भलन खे छॾे वञी उन बुराक ते हथ रखियो जेको कमज़ोर हुयो ऐं ज़ारो कतार रोई रहियो हुयो सुभान अल्लाह छाजे करे मामलो छा हो नंबर 1 इहा त ख़बर पइजी वई आवाज़ महफ़िल मां मिली वियो त उन बुराक खे इश्क हुयो इश्क पंहिंजी जगह ते लेकिन सवाल पंहिंजी जगह ते आहे त जिब्राइल जी पंहिंजी चॉइस हुई या अल्लाह जो हुक्म हुयो तवज्जो जिब्राइल जी पंहिंजी तमन्ना हुई त जेको बणे उहो काहे वञा या अल्लाह जो हुक्म हुयो जवाब मिलंदो त जेको मलाइक हूंदो आहे जेको मलाइक हूंदो आहे उहो पंहिंजी कोन हलाईंदो आहे हे त मलाइकन जो भी सरदार आहे हे पंहिंजी कोन हलाए रहियो आहे पंहिंजे रब जे हुक्म सां आयो आहे रब जे हुक्म सां ॻोल्हे रहियो आहे त उहो किथे आहे जेको रब जे दरबार में क़बूल आहे जेको रब जे दरबार में क़बूल आहे रब्बुल आलमीन जे बुराक खे क़बूल कयो आहे रहमतल लिल आलमीन जे सवारीअ जे लाइ जिब्राइल जी हसरत त उन ताईं पहुचा हिक हिक खे ॾिसंदो जॾहिं उन ताईं पहुचो निहारे चवे थो ख़ुश नसीब त आहीं सुभान अल्लाह खुश नसीब त आहीं जो अल्लाह तोखे क़बूल फरमायो ओहो पंहिंजे महबूब जे लाइ तू खुश नसीब त आहीं मगर तोखां पुछण थो चाहियां जन्नत में कंहिं शइ जी खोटी नाहे सभु बुराक तयार हिकिड़ो तो हीणे हाल में जवाब ॾींदो जिब्राइल जॾहिं खां महबूब जो इस्म ॿुधो आहे उन ॾींहं खां नेणनि जी निंड हराम थी वई आहे सुभान अल्लाह ऐ मुसलमान मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क में जानवर पखी वण आसमान जमीन जॾहिं दीवाना हुया त छा मुझा मुस्तफा जा सहाबी दीवाना कोन हुया सुभान अल्लाह दोहराया उन शेर खे जेको सही सिकंदर चयो ओ लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उग दीवाना लगी
लगी तुझी तारा जन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरो नंबर असहाबी पहिरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तारा जन खे यूसुफ ले यार हुई हिकड़ी ज़ुलेखा की बहानी यूसुफ ले यार हुई हिकड़ी ज़ुलेखा की बहानी हे मुल्क सजो महबूब बला मुल्क सजो महबूब बला मलाइका भी मस्ताना लगी तुझी तारा जन खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह गार में निस्तना को इंतजार में हजारों साल रखा बैठो सुभान अल्लाह गार में नागो हज़ार साल रखा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे दौर खां नागो वेठो हो मत कोने तफसील ॿुधाइण जो हाम बिन हुलैम असल में हो जिन हुयो नाग में कनवड़ थी वेही रहियो कंहिंजे करे जो मुस्तफा जे दीदार जे करे सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन मुझे करीम काले सलातो वसलाम जे इस्म ॿुधण सां उन बुराक जे मथा उहा अल्लाह कैफियत जारी करे अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी कोन चुरंदो आ जन्नत में बुराक त घणा हुया पर हिकड़े जो इहो हाल हुयो छाजे करे जो रब के महबूब के मेराज जे लाइ हिकड़ो बुराक खपंदो हुयो सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात चाहे पई अल्लाह जे कुदरत जी मंशा हुई हिकड़ो ही रोंदो हुजे हिकड़ो ही कमजोर हुजे मां अल्लाह उनके कबूल कया त क़यामत ताईं अचण वारन दीवानन के खबर पवे त खुदा त सभिनी जो हूंदो आ पर मुझे मुस्तफा जे ला रब कमजोरन ऐं ज़ईफन आशिकन रोंदड़न के कबूल कंदो आ खालिक सभिनी जो खुदा मालिक सभिनी जो पर अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ उन्हनि खे क़बूल कंदो आहे जंहिंजा ॾेण कॾहिं सुकंदा ई न आहिनि जंहिंजा ॾेण आला ई आला हूंदा आहिनि इश्क में प्यार में रातिनि जूं रातियूं ॾींहंनि जा ॾींहं रोंदा रहंदा आहिनि अज़ीज़ाने मन बुराक जिब्रील काहे आयो ॻाल्हि रुॻी मेराज जी नाहे हिकिड़े मिंट माला तोखे मोटाए वठी हलां जॾहिं मीलाद मुस्तफा ते अचां उते बि जुमिलो साॻियो ईंदो सैद कबीले मां बुराक कभी भले खां भला आया पर रब पंहिंजे महबूब जे लाइ उन ॾाचीअ जो इंतखाब कयो जेका कमज़ोर हुई जेका हली कान पई सघे दाई उन जो इंतखाब कयो जेका माली तौर ते ग़रीब हुई जेके सादा कबीले में का हैसियत ई कान हुई रब ॿुधाइण पियो चाहे दुनिया वारो क़यामत ताईं यादि रखजो त जेका सादा कबीले जी ॾाची हली न पई सघे मुझे मुस्तफा कदम रखियो दुनिया जे तेज तरीन ॾाचन खां भी उनखे मान वारो बनाए छॾे सुभान अल्लाह दुनिया में हिक का हिक घोड़ा आया होंदा हिक का हिक ऊठ आया होंदा पर नालो कंहिंजो साल हलंदो कंहिंजो 5 साल हलंदा पर उन कमजोर नाची जो नालो क़यामत ताईं कायम रहंदो जिते मुझे मुस्तफा कदम रखा क्या हकीकत है वो छोथो भुलजी वनी जेकरे ताची ते मुझो मुस्तफा कदम रखे उन जी इज्जत क़यामत ताईं को घट नथो करे सके त पो चाहे सुणे अबू बकर सिद्दीक जे झोल में मुझो मुस्तफा निंड करे उन अबू बकर जी इज्जत केर तो घट करे सके नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दस्तगीर जय सोने अलील मुर्तजा शेर खुदा जे हंज में मुझो करीम मुस्तफा आराम करे अबू बकर ना गजा डंग सठा मुझे सोने अलील मुर्तजा रब जे फर्ज मां भी हथ कढिया सुभान अल्लाह
दुनिया जी तारीख के निगलेक्ट न थो करे सकी दुनिया जी तारीख के मुझा दोस्त अजीज अॻिते पुठिते न थो करे सकी शेर खुदा कलमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात नमाज मां हथ कढिया नमाज बि उहा जंहिंजे लाइ अल्लाह ताकीदन हुक्म कयो हाफ़िज़ू अलस्सलावात वस्सलातिल वुस्ता सभिनी नमाज़ुन जी हिफ़ाज़त कयो ख़ास करे टिपहरीअ नमाज जी हिफ़ाज़त कयो नमाज टिपहरीअ जी वक्त महदूद आ न त ॿुधाई हा पंजनी नमाज़ुन मां टिपहरीअ खे रब एतिरो इज़त वारो वधीक छो बनायो उनखे अलॻि रब क़ुरान में तख़सीस छो ॾिनी चवण ॾे हिन फ़क़ीर खे जो मुंहिंजे ख़ुदा खे ख़बर आ नमाज़ूं त सभु यादि रहंदियूं पर टिपहरीअ जी नमाज़ कोई कोन भुलाईंदो इन करे कोन भुलाईंदो जो टिपहरीअ जी नमाज़ अलीअ जी क़ज़ा थींदी जो मुस्तफा हथड़ा खणी सिज खे वराईंदो सुभान अल्लाह केड़ो बयान करे केड़ो बयान कया मुझा दोस्त मेरा जे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते पियो अचा त मुझे सोने नबी करीम अलैहि सलातो वसलाम जे ज़ात जे ला अल्लाह जे ज़ात बाबरकात उन कमजोर जानवर कमजोर बुराक जो अल्लाह जे ज़ात मुंतखब उन के कणो फरमायो जिब्राइल काहे आयो हण थोड़ो तकड़ो थी मां अगते हला जिब्रील बुराक सुदो आका जे दरबार में आयो टाइम नाहे नथो बुधाए सका त जिब्रील कहड़ी सूरत में आयो नथो बुधाए सका जिब्रील कदमन मां कीअं वेठो नथो बुधाए सका त मुझे मुस्तफा नफल कीअं पढ़िया मुझे मुस्तफा जो सीनो चाक कीअं कयो वियो अलम नशरह लक सदरक ला छा चयो वियो अज़ीज़ाने मन मां फौरन जिब्रील जे हथ में बुराक जी बागा ऐं बुराक जे मथां इमामुल अंबिया सवारा सुभान अल्लाह छो न तो मुसलमान समझी जे सवारी जी वाग वठण वारो जिब्राइल हुजे सुभान अल्लाह पांजे दिल में ही फैसलो करे तो के तुझे पैदा कंदड़ रब जो कसम थोरिया त जे करे तो वट पांजो घोड़ो हुजे तू न ते चढ़ी ऐं जेको तुजी घोड़े जी वाग वठे खुद फैसलो कर तो में उन जे दरमियान में डिफरेंस केतरो होंदो फर्क केतरो होंदो खुद फैसलो कर ईमान वाला सच्चाई छिप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से सच कहीं भी लिखण जो न होंदो आ बहरहाल मां चईविस जेको चवणो हुयो मुझा दोस्त अजीज मुझे सुने करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बुराक ते सवारा जिब्रील बुराक जे आडो हथ जिब्रील जे हथ में बुराक जी महारा जिब्रील हली रहियो आ बुराक हली रहियो आ जिथे नजर पवंदी आ उते कदम पहुंचंदो आ मदीने जे मीर फरमायो मररत बि क़ब्र मूसा फइज़ा हुवा क़ाइम युसल्ली फी क़ब्र ही मां मुस्तफा बुराक ते हली रहियो हुयुस बुराक हली रहियो हुयो मां मुस्तफा हलंदे ॾिठो पंहिंजे क़ब्र में हज़रत मूसा अल्लाह जी नमाज़ पढ़ी रहियो कह फरमायो ऐ मुसलमान जवाब दे कह फरमायो मदीने जे ताजदार जेको क़ब्र में भी नमाज पढ़े वो जिंदा है या मुर्दा जवाब दे या हदीस का निगलेक्ट कर या इकरार कर तो अंबिया मुर्दा न खुदा ओ चरिया करोड़े शहीद मिलन हिक नबी जे बराबर न था थी सगन जने शहीदन जे ला मुझो रब चवे वला तहसबन الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون मुझो बेनियाज रब शहीदन ला फरमाए उन्हनि खे मोल चइजो त न पर ज़हन में गुमान भी न कजो त जेके मां रब जे राह में कुर्बान थिया मता उन्हनि जे लाइ मोल जो तसव्वुर भी कयो करोड़े शहीद हिक नबीअ जे मिसल नाहिन जेकॾहिं शहीद ला मोल जो तसव्वुर करण खां ख़ुदा मनो करे रहियो आहे
त पोइ तोखे छा चवां कीअं सम्झाया जो चवी थो त नबी दुनिया छॾे वयो मरी वयो कलमे कुफर कुफर न बाश याद रख भुलजी भी न चेजा त नबी मरी वयो खबरदार थी तू खबर ना है केड़े दुनिया अहमकन जे दुनिया में रही रहियो है जो चौदह त नबी मां बराबर जुमलो न चवंदुस ऐ मुसलमान बस मां कुरान जे आयत जो रेफरेंस दिनो या कुरान जी आयत पूरी करी या मुझे मुस्तफा जे हयात नबी हुजण जो ऐलान जने शहीद जिंदा त शहीदन जो सरदार अमीर हमजा जिंदा चो शहीदन जो सरदार मुझो दिलबर हुसैन जिंदा त पो जॾहिं मुझो हुसैन जिंदा सुनो उमर फारूक शहीदा जिंदा मुझो सुनो उस्मान ज़ुन्नूरैन शहीदा जिंदा जॾहिं शहीद जिंदा त मुझो मुस्तफा त नबियन जो भी सरदार ना होती मुझे यार ये न कर मुझे मदीने जे मीर फरमायो मररत बिक़ब्र मूसा फइज़ा हुवा क़ाइम युसल्ली फी क़ब्रिही मां मूसा अलैहिस्सलाम जे क़ब्र ता मुझी सवारी हली मां ॾिठो त मूसा पंहिंजे क़ब्र में नमाज़ पढ़ी रहियो हुयो मुझो मुस्तफा जी अक़सा में पहुतो हज़रत मूसा अलैहि इंतज़ार में बीठो सुभान अल्लाह छा चवा टाइम चुरण नथो गाल चुरे नथी अॻिते हज़रत मूसा हिकिड़ो न हज़रत आदम खां वठी करे तमाम अंबिया मस्जिद अक़सा में मुझे हुजूर जे इंतजार में हुया या न हुया जवाब ॾियो मुझे मुस्तफा इमामत कराई या न कराई जवाब ॾियो तमाम अंबिया मुक्तदी थिया या न थिया जवाब ॾियो छो भुलिजी वियो है ऐ मुसलमान जेके इमाम जे पोयां पंहिंजूं कबरूं छॾे मस्जिद अक़सा में अची नमाज पढ़न था ये जिंदगानिया मुर्द अस्तगफिरुल्लाह मां त मुर्द लफ्ज़ जे हयात हो जे मुखे जिंदगानिया तुझो जो कीदो हो जॾहिं तमाम अंबिया नबी पंहिंजे मज़ारन में जिंदा मगर अल्लाह जे ताकत सा अल्लाह जे कुदरत सा अल्लाह जे अता सा पंहिंजे कबरन में सुकून सा निकरी इंतजार मुस्तफा जे ला मस्जिद अक़सा में भी अचन था ऐ मुझे मुस्तफा जो इंतजार भी कर था दीदार भी कन था यार जे पोयां नमाज भी पढ़न सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा जुमलो गम जो अञा जमा सुभान अल्लाह अञा तोखे जुमलो चवा जवाब ने जिब्रील मुझे महबूब सा गल्ला मुझो आका मक्के में जिब्रील मक्के में मुझो आका रस्ते में जिब्राइल रस्ते में मुझो आका मस्जिद हराम में जिब्राइल मस्जिद हराम में रब जे जिब्राइल महबूब के वठिया जिब्राइल जन्नत मां बुराक काए हुजूर जी खिदमत में जिब्रील 70,000 मलाइकन सां गड हुजूर जी खिदमत में हली रहियो आ थोड़ो त खुदा अकुल ॾिनो ते पंहिंजे अकुल खे हला थोड़ो अकुल खे हला मन इश्क जो ज़रो तोखे नसीब थी वञे अज़ीज़ाने मन जिब्रील मुझे मुस्तफा जे गुलामी में 1,24,000 पंहिंजे मज़ारन में जवाब दे उन्हनि खे कहीं ॿुधायो त मुझो महबूब अची रहियो जवाब ॾियो कहीं ॿुधायो उन्हनि खे त महबूब मुस्तफा अची रहियो आहे वो बि काथे मस्जिद अक़सा अची रहियो आहे अचण जो कहीं ॿुधायो जगह जो कहीं ॿुधायो टाइमिंग जो कहीं ॿुधायो जो सेकंड बि हेॾे होॾे नथो थिए सभई बिल्कुल राइट टाइम ते जवाब ने मुसलमान हिकिड़ो ई जवाब ॾींदे त जिब्रील त मुझे महबूब जे दरबार में हुयो तमाम अंबिया खे कहीं ॿुधायो तू जवाब ॾींदे उन अंबिया खे जेको अल्लाह पंहिंजे कुदरत सां इल्म अता कयो उन अल्लाह जे अता सां पंहिंजे मज़ारन में ॾिसी रहिया त अल्लाह जो महबूब अची रहियो सुभान अल्लाह
मुझो मुस्तफा ज़मीन ता अची रहियो आहे, मके जे वादी मां अची रहियो आहे, मस्जिद हराम मां अची रहियो आहे, जिब्रील हुजूर ॾे अची रहियो आहे। आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया पंहिंजे मज़ारनि में ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते भला अर्श वारे खे त मलाइकनि खे ईंदो वींदो ॾिसी ख़बर पई, जवाब ॾे क़बर वारनि खे कीअं ख़बर पई त महबूब अची रहियो आहे। जवाब मिलियो अल्लाह जे ॾिनल अता सां, अल्लाह जे ॾिनल इल्म सां। आदम खां वठी मूसा अलैहिस्सलाम ते तमाम अंबिया पंहिंजे क़बरनि में ॾिठो त महबूब अची रहियो आहे। जेकॾहिं तमाम अंबिया क़बर में रही करे ज़मीन वारे खे, ज़मीन में रही करे ज़मीन वारे खे ॾिसी सघनि था त मुंहिंजो मदीने जो मीर इमामुल अंबिया रोज़े अतहर में वेही करे दुनिया खे ॾिसी सघे थो या नथो सघे? पंहिंजे दिल खां पुछी को जवाब दे। जे दिल न चवई त भले न अचे कूला कोई मसलो न, तू पंहिंजे दिल जी ॻाल्हि कर। अज़ीज़ा ने मन हिकिड़ो ई जवाब मिलियो त अल्लाह जॾहिं ॾींदो आहे त लिखो कोन कंदो आहे। मुंहिंजे सोणे करीम रब पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहो इल्म अता फरमायो, जमी अंबिया खे जेको अता कयो उन खां अलाए छा रब पंहिंजे महबूब खे अता कयो। वक़्तु महदूद ॻाल्हि मुंहिंजी चुरी अॻिते न सघी, हिते ई बीही वयुसि। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मस्जिद अक़सा में पहिरीं अरशन जे बाद में वियो आहे। मस्जिद अक़सा में पहिरीं अरशन जे बाद में वियो। नमाज अक़सा में मिली या अर्श ते मिली? ॻाल्हायो ओ सुन्नी ॻाल्हि अखियूं खोल, दिल दिमाग खोल, यकीन कयो दिल चवंदी आहे अहले इल्म जी महफिल हुजे, नौजवान खे वठे हज़ार मुंहिंजी आल हुजनि जेके साइंस और टेक्नोलॉजी जे इल्म सां लेस हुजनि त मां उन्हनि खे साइंसी बुनियादनि ते रसियां। दुनिया जे जदीद उलूम जे लिहाज़ खां, दुनिया जे जदीद तरीक़नि हिकिड़ी जेका मोबाइल ॾी आहे न, मां इन हिकिड़ी मोबाइल ते आॾो रखी करे अज़मत मुस्तफ़ा बयान कया। कलाक गुज़री वञनि पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान खुटी नथो ऐं मूंखे यकीन आहे त मुंहिंजो नौजवान हिकिड़े मिंट में, छो त नौजवान खे जॾहिं न दलील मज़बूत मिलंदो आहे त उहो फौरन चवंदो आहे सदक़, बिल्कुलु सचो आहे। अल्लाह ताला शल मौलाना खे हिदायत ॾे, मौलाना न खुदा उनखे समझ अता फरमाए। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िद न कंदा कयो, हिक ॿिए जे फिरके वारियत में अची करे हक़ीक़त जो इनकार न कयो। नमाज अर्शन ते मिली, मुंहिंजे मदीने जे ताजदार अक़सा में अॻे ई पढ़ाई पर इमाम उथी पढ़ाई। छा जवाब मिलियो? ऐं मुसलमान अखियूं खोल, ऐं मुसलमान अखियूं खोल। नमाज मिलण खां पोइ जेको पढ़ंदो आहे उनखे उम्मती चइबो आहे, पर जेको मिलण खां अॻु में इमामत कराईंदो आहे उनखे नबी चइबो आहे। जेको मिलण खां अॻु में इमामत कराए उनखे नबी चइबो आहे, ऐं जेको मिलण खां पोइ पढ़े उनखे उम्मती चइबो। तूं मां वॾा निमाज़ी आहियूं पर सरकार खे मिली आहे, ॿुधाई आहे, पोइ पढ़ी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा अॻु में इमामत कराई। सुभान अल्लाह। अज़ीज़ा ने मन 5:30 ताईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। टाइम मूंखे 5 ॾिनल हो, सुभान अल्लाह। दिल चवे थी अञा 15 मिंट मूंखे ॾियो, सुभान अल्लाह। यार 5:30 ताईं, छो त नमाज़ जो टाइम ईअं थोरी आहे, उन्हनि मां थोरी जो नमाज़ जी ॻाल्हि कयो ख़ुदि न पढ़ो। अल्लाह ताला नमाज़ रोज़ महशर के जहां उदास अव्वली पुरसश नमाज। अज़ीज़ा ने मन मुझे सुनी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना जॾहिं खुदा खे ख़बर हुई, थोड़ो इश्क जी ॻाल्हि ॿुधो, सुभान अल्लाह। चलियो दरी जॾहिं खुदा खे ख़बर आहे त महबूब खे अकेलो घुराइणो आहे, जॾहिं खुदा खे ख़बर आहे त महबूब खे लामकान ते अकेलो घुराइणो आहे त पोइ बुराक जो हुकुम रब छा ना कयो। जॾहिं अल्लाह खे ख़बर आहे त
त बुराको रस्ते में बीही भी दो नूरानी खट मोकली दुस डाकण मोकली दुस डाकण भी बीही भी दी मलाइका जा पर इस्तेमाल कराई दुस मलाइका जा पर भी बीही भी दा रफ इस्तेमाल कराई दुस रफ भी बीही भी दी जदे सब कुछ बीही भी दो यार पो अगते ही दो मौला जदे घुराइणो ही अकेलो हुयो त पो हेतरो सिस्टम करण जी जरूरत कहिड़ी हुई मौला जद घुराइणो ही अकेलो हुयो यार के तही सब कुछ दुनिया के बुधाइण जी जरूरत कहिड़ी है रब तो चवे चरिया तू न समझदे याद वनी मुझे अबू बकर सिद्दीक जो आशिक थी या मुझे बिलाल जो वजी पासो वठ या सलमान फारसी जो वठ या अली बिन मुर्तजा शेर खुदा जो पासो वठ तो के खबर पवे त इश्क छा छा मोहब्बत छा दिया मुझे अल्लाह तो फरमाए फेलुल हकीम ला यखलु अनिल हिकमत हकीम जे हर कम में कान का हिकमत होती है रब चतो मुझे हर कम में हिकमत अल्लाह फरमाए तो इन जे करे मां अल्लाह पांजे कुदरत जो इजहार फरमायो मां अल्लाह जी मसलियत हुई मां खुदा पांजी मसलियत भी जाहिर कया ऐ पांजे मुस्तफा जी सलाहियत भी जाहिर कया सुभान अल्लाह वरी जुमलो दोहरायो अहले इल्म जे खातिर खुदा चाहे पियो त मां पांजे कुदरत जी मसलियत भी आया कया पांजे महबूब जी सलाहियत भी जाहिर कया अल्लाह फरमाए तो कायनात जे अंदर बुराक का वधीक का तेज सवारी कान हुई बुराक ताहू पियो करे मौला सवारी मुखे मिले मां अल्लाह उनखे दिनी त मुझो महबूब उन ते सवार थे बुराक मंजिल तय न करे मुस्तफा चवे सुबीह तुझी जाए ना है मुझी मंजिल अगते बुराको चवे आका मुझी हद खत्म हबीब चे तुझी मेहरबानी मां अगते थो व냐 नूरानी डाकण चे उहा पाजी हद खत्म करे चवे आका मुझी हद पूरी हबीब चवे अगते मलाइका हाजिर थन मलाइका भी चवन या रसूल अल्लाह असा जी हद पूरी थी वई मुझो मुस्तफा चवे ता जा मुझी मंजिल अगते सुभान अल्लाह रफ चे उहा भी रहे मुझो मुस्तफा चवे त मुझी मंजिल अगते रब तो चवे दुनिया के देखाण पियो चाहा तो दुनिया जी काई ताकत मार अहिड़ी कान बनाई आ जेका मुझे मुस्तफा जे ताकत जी बराबरी करे सुभान अल्लाह जो 80,000 आलम जो मेराज थियो खड़ो आलम गला खड़ा आलम 80,000 आलम सवारी त फकत 5 आलमन में हलिया घन आलमन में तू चोंदे आलम लाए छा के चेबो मेरा सिटी कंजारो बा आलम हरगिज न जह दुनिया में तू रही पियो एकड़ो आलम होवा जिते मलाइका रहन पिया पियो आलम होवा पियो आलम केड़ो जो जिते जिब्राइल जा पर सड़न मुझे मुस्तफा जी ना लाइन मथे वरी सुभान अल्लाह यो ट्यो आलम एड़ा 80,000 आलम मुझे करीम मुस्तफा के अल्लाह मेरा जजरात सैर कराया 5 आलम सवारियते 79,995 मुझे करीम मुस्तफा के अल्लाह पांजे जाती ताकत दे कराया सुभान अल्लाह सुभान अल्लाह लफ्ज़न में मां पांजे आका जे शान के तोरिया केड़न जुमलन में महबूब जे शान के तोरिया समझ कदे कदे नहीं दिया त कहे कौम जे सरदार के जेकरे वजीर आला बनाए पो त नंढा वडा सभई जश्न कंदा हनी आंदे असा जे कौम जो वडो सरदार थियो आ छो असा जी इज्जत आ असा जो सरमायो आ उन जी इज्जत भले हेतरी हुजे पर ओए हेडी केदा त कौम वारा खुश थींदा पर ना खुश केर थींदो आ जो जेको उन कौम सा साड़ रखंदो सच चो ये हकीकत न मुके समझ में न थो अचे त अजमत मुस्तफा शफाअत मुस्तफा शान मुस्तफा कुर्बत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या त हर उम्मत जेला एजाज आ कहीं यहूदी एतराज न तो करे को नसरानी एतराज न तो करे को ईसाई एतराज न तो करे एतराज करे तो वरी कलमे वारो मुसलमान एतराज करे खबर में न थो अचे तो उनके समझ छो न थी अचे तो अजमत मुस्तफा ही ताहे जका कयामत जे दिन बेड़ो पार हली कराई सुभान अल्लाह
मां चैलेंज सां हिकिड़ो जुमिलो थो चवां, आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, नेक हुजे, सालिह हुजे, ख़ुदा जे वास्ते अगरि ताक़त अथसि न, हिकिड़ो जुमिलो लिखी ॾेखारे, उहो इहो त क़यामत जे ॾींहुं मूंखे शफ़ाअत मुस्तफ़ा न घुरिजे, आहे को मां जो ला, हिकिड़ो जुमिलो लिखी। आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, नेक हुजे, जेको बणेसि जो हुजे, मरंदो मरी वेंदो, इहो जुमिलो न लिखी सघंदो। छो? उनखे ख़बर आहे अमल कया अथमि, निमाज़ूं पढ़ियूं अथमि, रोज़ा रखिया अथमि, हज कया अथमि, क़बूल न आहे, क़बूल करे अलाए न करे, पर इहा पक्का त जॾहिं मुस्तफ़ा हथड़ा खणंदो, रब कॾहिं बि रद कोन कंदो। सुभान अल्लाह। इहो ई आशिक़नि जो यकीन आहे, जंहिं करे चवंदा आहिनि अॼु तार मां ॾीड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ग़म दर्द ॿिया पारो भरियो हाय मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे न त छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुझे सुभान अल्लाह। याद रखो मुसलमान, अल्लाह जी इज्जत जो कसम कसी तो चवां, ऐ मुसलमान फर्श ते भी इज्जत मिली आहे मुस्तफा जे सदके मिली आहे, ज़मीन ते इज्जत मिली आहे मुस्तफा जे सदके मिली आहे, ज़मीन में इज्जत मिलंदी मुस्तफा जे सदके मिलंदी, दुनिया में इज्जत मिली आहे मुस्तफा जे सदके मिली आहे, कब्र में इज्जत मिलंदी मुस्तफा जे सदके मिलंदी, हशर में इज्जत मिलंदी मुस्तफा जे सदके मिलंदी। मां तोखे दलील तौर चवां त मुस्तफा जो उम्मती न हुजे, सॼी ज़िंदगी नेकीअ जा कम करे, ॿुधाए कब्र में बचा थींदुसि या पाथर लॻंदसि, ख़ुदा जे वास्ते ज़बान खोले जवाब ॾे, ज़बान खोले जवाब ॾे। सॼी उम्र एनजीओस रोड ठाहिनि, रस्ता ठाहिनि, नलका ठाहिनि, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भले इंसानियत जी ख़िदमत कनि, पर अल्लाह फरमाए थो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिन। रब चवे थो जेसिताईं तुंहिंजे अंदर में ईमान न आहे, नेकियूं केतिरियूं बि कर, मां रब वटि काई अहमियत तुंहिंजे नेकियुनि जी न आहे। दुनिया में एवज़ ॾींदो मैं, हा आख़िरत में हिस्सो हुनखे मिलंदो जेको नेकी भले नंढड़ी करे, पर जे मुंहिंजे मुस्तफा जो प्यार सीने में रखे थो त नंढड़ी नेकी वॾी करे ॾेई छॾे। सुभान अल्लाह। जंहिंजो मिसाल दुनिया जो दस्तूर आहे, जन हथनि सां ॾिबो आहे उन्हनि हथनि सां वठिबो आहे। मुंहिंजे सवाल खे चङी तरह ॿुधो, जज़्बाती न सम्झिजो, हक़ीक़त खे ॿुधो। अल्लाह चवे थो दुनिया में क़ुरान पढ़ंदे हरफ जे एवज़ 10 निकिर, जल्दी ॿुधा कर, हरफ जे एवज़ रमज़ान शरीफ़ में हिकिड़े हरफ जे एवज़ 1000 नेकियूं, रमज़ान महीने में नफ़िल जे एवज़ फर्ज़ जे एवज़ 70 फर्ज़। अल्लाह अंग ॿुधायो आहे या न? अंग ॿुधायो आहे? मूंखे सोरो जवाब ॾे, जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो त अल्लाह सवाब ऐं गुनाह ॻणाईंदो या तोड़ींदो? जवाब ॾियो नौजवानो, छो तोड़ींदो? सिस्टम त इहो आहे। मौला जॾहिं दुनिया में ॻणप जारी आहे त क़ब्र हशर में बि ॻणप हुजे न, हिते जीअं अमलनि जो हिक जे एवज़ 10 जे एवज़ 20 वग़ैरह वग़ैरह, हुते बि मुंहिंजा मौला ॻणप थिए। रब चवे थो भाड़िया ॻणप में तूं किथे मुंहुं ॾींदे? रब चवे थो ॻणप में किथे मुंहुं ॾींदे? मां तुंहिंजे ऐब ऐं ॻणप खे ॾिसां या मां पंहिंजे यार जे दुआन खे ॾिसां? अल्लाह फरमाए थो मां अल्लाह इन करे लेखो न कंदुमि जो ॻणप में तूं पूरो कोन थींदे, बस तोखे तौफ़ीक़ ॾींदुमि रुॻी हिकिड़ो दफ़ो राति जो रोई करे चवंदे, ओ मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर, तुंहिंजे दरबार में वास्तो थी मदीने जे मीर जो। रब चयो थो हिकिड़ो दफ़ो रोई चयो मौला मूंखे माफ़ कर, महबूब जे दामन में हथ विझी करे नेकी त हिकिड़ी कई, पर एॾी वज़नदार करे छॾींदुसि जो गुनाह तुंहिंजा ढेर हुजनि, हीअं जो पवंदी त गुनाह हीअं टंगिजी वेंदा, हिकिड़े नेकी जे करे यार जे करे जन्नत ॾेई छॾी।
मुझे खुदा फरमाए तो तू सोच मुसलमान दुनिया में तो के हिसाब सा तो जा यही हिसाब सा तो वठंदो से हिसाब सा कोन यही हिसाब सा तो वठंदो से हिसाब सा कोन छो यही भी यार जे सदके तो वठंदो से यार जे सुभान अल्लाह बल्कि ये जवान यही यार जे सदके में तो मुआफ़ कंदो से यार जे सदके ते मुझा दोस्त अल्लाह जा वादड़ो खुदा मौके ॾिनो अथव नौजवानो मुझे सुहिणे नबी सां प्यार कयो मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार जी निशानी कहिड़ी आहे जैसा प्यार हूंदो आहे उन जे हर अदा सां प्यार हूंदो आहे मुझे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार नमाज़ आहे अखियुनि जो ठार नमाज़ आहे मुझे महबूब फरमायो त मां मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार नमाज़ जेका मुझे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार हुजे यकीनन उहा दीवाननि जे सीने जो सिंगार हुजे न सुभान अल्लाह नमाज़ सां प्यार कर अल्लाह जे दरबार में सॾणो थो थिए उनखे ॿुधी अणॿुधो न कर अल्लाह जे दरबार में सॾ थी थो हया मसला सच चवण दे ऐ मुसलमान छा चवां तोखे कहिड़ा जुमला कीअं तोखे सम्झायां जेकॾहिं तोखे डीसी जे दरबार डीसी साहब जे ऑफिस मां रुॻी कासिद अचे टके जो कासिद अचे त जुती कोन पाईंदे डीसी साहब घुरायो आहे भला इलाइक़े जो मुअज़्ज़िज़ शख़्स आहे सैयद साईं मुराद अली शाह बादशाह या सैयद बचड़ो आहे साईं हसन अली शाह जेकॾहिं साईं हसन अली शाह रुॻी पंहिंजे कमदार लेखे चवे त वञो वञी फलाणे सोलंगे खे जो सुबुह जो सवेल पहुचे त घणो करे फजर जी निमाज़ छा सवेल दर ते बीहंदे त साईं नाराज़ न थी वञे ऐं मुसलमान जेकॾहिं दुनिया जे अमीर जी एतिरी इज़त करी थो उनखे उन जे सॾ आणींदड़ खे नथो ॾिसी त कमदार आयो आहे या पटे वालो आयो आहे सॾ खे थो ॾिसी त मोकिलियो कयां पोइ तोखे अहसास नथो थिए त जॾहिं मस्जिद मां सॾ थिए थो हया नसला सोची नथो थिए सॾ करण वारो त एक्स वाय ज़ेड आहे पर इहो सॾ थी कंहिंजे तरफ़ां रहियो आहे सुभान अल्लाह या त तूं गुनाहन का पाक है इने करे मगरूर है या तो बेवकूफ है जेने करे तो के खबर ही बेवकूफ भी न थी मगरूर भी न थी अल्लाह जे दरबार में झुकी हो अल्लाह जे दरबार में रोई अल्लाह जे दरबार में सजदा कर अल्लाह जे मखलूक सा प्यार कर छडने फिरके वारियत के फलाणो ही हुआ के छडे करे एकड़ो ही तसव्वुर कर सबनी के अल्लाह जे जात पैदा कयो रसूलुल्लाह जा उम्मती आयो अल्लाह पांजे महबूब जे सहाबा जो अदब नसीब फरमाए हुजूर जे आल जी अल्लाह मोहब्बत अता फरमाए औलिया अल्लाह जी निस्बत अता फरमाए याद रखी चल इन हसाबी काई वाट कान थे अचो त गॾिजी करे अल्लाह जे फर्श खे अमन वारो बनायो प्यार वारो बनायो सुकून वारो बनायो अल्लाह जे मखलूक जी खिदमत कयो गरीबन जी खिदमत कयो यतीमन जी खिदमत कयो बेवह औरतुन जी मुजा दोस्त अजीज खिदमत कयो अल्लाह बि राज़ी थींदो अल्लाह जो रसूल बि राज़ी थी पवंदो अल्लाह जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए सबनी के अमल जी तौफीक दा खबर ए जेको माण्हू आहे न नालो तस अब्दुल रहमान सोलंकी इन आहे अलाए वियो खबर ये जो या असांजो चङो मुड़स बि हो चङो मुड़स चङो मुड़स बि आहे अचण सां कंहिं मूंखे चई 3 दफ़ा मुझे पर्ची खे ॾिसी अण ॾिठो कयो अथई मौलाना अॼु ये पर्ची वठ इनखे चङी तरह खोलजा जेको मूं लिखियो आहे न पढ़ी त पोइ किटी सिंधी में चइबो आहे छा चइबो आहे सिंधी में किटी हाणे उनजी किटी नथा कयूं 2 मिंटनि जे लाइ उनजे दिलि खे राज़ी था कयूं त ख़ुदा मन राज़ी थी पवे हुनजी अक़ीदत ॾिसो कहिड़ी आहे छो था हर हकीमन दे सुभान अल्लाह मूंखे खणो चाकू थी तुस मदीनो घुमाए अचो छो था हर हकीमन दे मूंखे खणो चाकू थी तुस मदीनो घुमाए अचो मुझे दरे तंजीबी का दवा काना मुझे दरे तंजीबी का दवा काना मुखे आका जे दरते पुजारे अचो सुभान अल्लाह ॾिसण में त चढ़ियो पर अक़ीदो ॾिसो सुभान अल्लाह मां मदीने दे भी तुस
कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने नबी दुस कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी जेके हिन साल हाजी मदीने वञनि जेके हिन साल हाजी मदीने वञनि मुंहिंजो नालो बि तन सां लिखाए अचो जेके हिन साल हाजी रमज़ान शरीफ़ में वञनि मुंहिंजो नालो बि तन सां लिखाए अचो मुझे दर्द तंजबी का दवा काना मूंखे आका जे दर्द पुजाए अचो छा वञी कदे उते चवे थो मां गुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगण ने तेरे ही बुहारी मां गुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगण ने तेरे ही बुहारी दिया आखिर में 16 गिन के दागो नहीं चवे तो खैर मुहिंजो गुरु था अमाजे अगर खैर मुहिंजो गुरु था अमाजे अगर मूंखे आका जे दर ते लदाए हलो खैर मुहिंजो गुरु था अमाजे अगर मूंखे आका दर ते लदाए हलो मुझे दर तंजबी का दवा काना मूंखे सुहिणे जे दर ते पुजाए अचो न सही न वॾी महिरबानी वॾी महिरबानी अल्लाह ताला फरमाए घणो टाइम रब चयो महबूब ओरिया अञा ओरिया मौला तो त गद ही ओरे के तो जे रब चवे तो इहो ई त राज़ आ ऐ कलमे पढ़न वारा जॾहिं न तोखे राज़ समझ में आयो ख़बर पवंदी मौला कीअं समझ में ईंदो रब चवे तो त मुंहिंजे प्यारनि खां पुछ उन जे प्यारनि चयो त मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु पंहिंजे पाण खे सुञाण तो तोखे पंहिंजो रब सुञाण अल्लाह ताला जी ज़ात तव्हां सां खे पंहिंजे पाण सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेकी कुझु चयो आहे जेकी कुझु ॿुधो आहे अल्लाह उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए दोस्तनि जेको पंहिंजे जीजल अमड़ जे लाइ ईसा अले सवाब जी नियत सां ही हेॾो वॾो ख़ैर ख़ैरात कयो आहे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाईंदे हिन महफ़िल जे हथड़नि जे सदके हुज़ूर जे सॼी उम्मत जी बख़्शिश फरमाए ख़ुसूसन मियां मुरीद हुसैन ऐं फौजी साहब उन जे भाइरनि जे जीजल अमड़ जी अल्लाह बख़्शिश फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार दिलनि जा हाल ॼाणंदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब असां सभिनी मर्दो
ख़वातीन जे दिलनि जूं नेक उम्मीदूं पूरियूं फरमा मुझा करीम रब इज्जत वारी अमन वारी सुकून वारी जिंदगी ऐं कलमे वारो मौत नसीब फरमाए जा ये कुरान करीम जा टे खत्म जमी जमायत जेकी कुछ पढ़ियो उन जो सवाब खैर खैरात जो सवाब जेको वाइजो नसीहत थी या अल्लाह उन जो सवाब तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश वसीले मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा या अल्लाह मुझे महबूब जे सजी उम्मत जे बख्शिश जे ला या अल्लाह ही तोहफो कबूल फरमा खुसूसन मियां मुरीद हुसैन फौजी बशीर अहमद उन जे भाइरन पांजे जीजल अमर जे मगफरत ला या अल्लाह ये दुआ या महफिल सजराया मुझा मौला सा गुनाहगारन जी दुआ कबूल फरमाइंदे मरहूमा जी बख्शिश फरमा मरहूमा जे जमी अजीजो अकारब जी बख्शिश फरमा उन जे बचड़न के इज्जत खैर वारी जिंदगी हलाल जी रोजी नसीब फरमा पंज गाना बा जमात नमाज नसीब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैत अजमईन आमीन ला इलाहा